महंगाई सेटल अवाम लाइ चङी ख़बर। लाहौर हाई कोर्ट बिजली बिल्स में फ्यूल प्राइस एडजस्टमेंट खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो। क्वार्टर टैरिफ में एडजस्टमेंट ऐं वापेदारनि जो मौक़िफ़ ॿुधण खां सवाइ टैरिफ में तब्दीली बि गैर कानूनी करार। जस्टिस बाक़िर नक़वी 10 अक्टूबर 2022 में 3659 दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे घरेलू साफ़िन खे 500 यूनिट्स ताईं सब्सिडी ॾियण जी बि हिदायत करे छॾी। अदालत हिदायत कई त हुकूमत बिजली जी पैदावार लाइ सोलर समेत ॿिया मुतबादिल ज़रिया इस्तेमाल करे। तुर्किया ऐं शाम में 7.8 जी शिदत सां आयल ज़िलज़िले सबबि हर पासे तबाही। फौतुनि जो अंगु 2200 खां वधी वियो। 7000 खां वधीक ज़ख़्मी। केतिरियूं इमारतूं मिटीअ जो ढेर बणिजी वियूं। तुर्किया में 1500 ऐं शाम में 783 माण्हू फौत थियण जी तस्दीक। रही पियल हज़ारे इमारतुनि हेठां अञा बि केतिरा ई माण्हू। दबियल हुअण सबबि जानी नुक़सान में बाद जो ख़दशो। कफ़्ज़, यूनान, उर्दुन, लुबनान ऐं फ़लस्तीन में बि ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। तुर्क सदर रजब तैयब उर्दुगान ख़ौफ़नाक ज़िलज़िले बाद मुल्क में एमरजेंसी लागू करे छॾी। तैयब उर्दुगान जो चवणु आहे त इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। ज़िलज़िले सबबि फौतगियुनि जो अंगु किथे पचंदो, फ़िलहाल कुझु चई नथो सघिजे। तुर्किया हुकूमत तबाही मचाईंदड़ ज़लज़ले खां पोइ 13 फ़रवरी ताईं स्कूल बंदि रखण जो ऐलान करे छॾियो। ज़लज़ले खां पोइ तुर्की जे करंसी लेरा जी क़दर में बि घटिताई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो तुर्क सदर तैयब उर्दुगान सां फ़ोन ते राब्तो। ज़िलज़िले सबबि थियल जानी ऐं माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म चयो त आज़माइश जे हिन घड़ी में पाकिस्तान तुर्किया सां गॾु बीठल आहे। ज़िलज़िले जी तबाही खे मुंहुं ॾियण लाइ तुर्क हुकूमत सां मुकमिल सहकार कयो वेंदो। सदर आरिफ अलवी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां बि अफ़सोस जो इज़हार। बिलावल भुट्टो चयो आहे त पाकिस्तान ॾुखे वक़्त में तुर्किया खे अकेलो न छॾींदो। डॉक्टर्स ऐं ॿियो तिबी अमलो तुर्किया रवानो कयो पियो वञे। सबको कहूंगा कि मेरे अपने कारकुनों को, जो हमारे जिले सदर हैं, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट्स जो हैं, उनके ऊपर रजिस्ट्रेशन शुरू करें। जिन्होंने हम पहले हर पाकिस्तान के शहर में हम जेल भरो तहरीक शुरू करेंगे। पहले मैं चाहता हूं कि वॉलंटियर्स अपनी रजिस्ट्रेशन करें और उसके बाद मैं फिर आपको डेट दूंगा किस दिन हमने जेल भरो तहरीक का आगाज करना है। और इसकी चंद दिनों के अंदर होगी और इसलिए मैं चाहता हूं कि जल्दी जल्दी जो रजाकार है वो सामने आए। और इंशाअल्लाह मैं ये समझता हूं कि ये जो हमारी तहरीक है, इससे हम वो चीज हासिल करना चाहते हैं जो पाकिस्तान को एक हकीकी आजादी भी देगा। और हकीकी आजादी का मतलब हकीकी जमहूरियत। इमरान खान जेल भरियो तहरीक शुरू करण लाइ पीटीआई कारकुननि खे ज़िले सतह ते रजिस्ट्रेशन कराइण जी हिदायत करे छॾी। इमरान खान चयो आहे त इम्पोर्टेड हुकूमत ऐं आइन कानून जा पखिया उडेड़े छॾिया आहिनि। कुझु ॾींहनि में जेल भरियो तहरीक जो ऐलान कंदुसि। जेल भरियो तहरीक सां हकीकी आज़ादी ऐं हकीकी जमहूरियत हासिल कंदासीं। पंहिंजे वीडियो बयान में इमरान खान चयो त केपी पंजाब में 90 ॾींहनि में चूंड न थी त ज़िम्मेवारनि ते आर्टिकल 6 लॻंदो। हैंडलर्स खे अॻुवाट चयो हो त मौजूदा हुक्मराननि खां हुकूमत न हलंदी। असांजी ॻाल्हि दुरुस्त साबित थी रही आहे। मुआशी इस्तेहकाम लाइ सियासी इस्तेहकाम ज़रूरी आहे ऐं इहो आम चूंडुनि ज़रिए ईंदो। मेरे पे तो कोई नहीं है, ना हमारी जमात पे, बल्कि अब दबाव उन पे है कि उन्होंने जेल भरो तहरीक का ऐलान किया। तो मैं इंतजार कर रही हूँ कि वो जेलें भरे आके। और बिस्मिल्लाह जो है वो जमान पाक से होनी चाहिए। पहले जमान पाक में जो छुप के बैठे हुए और अपनी फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस में खवातीन को रखा हुआ है, तो उनको हटाएं। उनको कहें कि नहीं, मैंने जेल भरो तहरीक का ऐलान किया है, मैं सबसे पहले मैं खुद जाऊंगा जेल भरने के लिए। तो मैं तो इंतजार में, राना साहब ने कहा है कि हम इंतजार में, हम तो आंखें नजरें बिछा के बैठे हुए हैं कि आए तशरीफ लाएं, आपको भी पता चले कि जेल क्या होती है, आपको भी पता चले डेथ सेल क्या होता है, आपको भी पता चले कि कुर्बानी क्या होती है। तो उसका आगाज जमान पाक से होना चाहिए। मेरे पे कोई प्रेशर नहीं, प्रेशर उन पे है जिन्होंने ये बात की, अब उसको पूरा करें, बड़ी मेहरबानी। नून लीग जी चीफ ऑर्गेनाइजर मरियम नवाज इमरान खान के जेल भरियो तहरीक जमान पाक मां शुरू करण जो चैलेंज। मुल्तान में ॻाल्हाईंदे मरियम नवाज चयो त असां इंतजार कयूं पिया ही जेल भरियो तहरीक हलाइनि ऐं शुरूआत जमान पाक खां कनि। फ्रंट लाइन ते औरतुनि खे ढाल बणाए रखंदड़ पाण गिरफ़्तारी ॾेई तहरीक जी शुरूआत करे राणा सनाउल्लाह संदसि इंतजार में आहे। जंहिं बि गुनाह कयो उनखे सज़ा मिलंदी। नून लीग अॻुवाणनि केतिरा ई महीना जेल काटियो पर उफ़ बि न कयो।
ही 2 ॾींहं जेल में रही ॻोढ़ा ॻाड़े रहिया आहिनि।